ताज तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि इन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सॼी राति वक़्फ़े सां बरसाति जारी रही। बरसाति सबबि जिथे रोड तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻा उते शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में करंट लॻण करे 4 शहरी पिणु फ़ौत थी विया आहिनि। कराची जा रोड रस्ता ॿुॾी विया जंहिं सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते अफ़गाननि जे आबादकारी गैर क़ानूनी परॾेही खे वापसि करणु सुई गैस ऐं ॿियनि खातनि मां 16,000 मुलाज़िमनि जे बरतरफ़ी तोड़े ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ हैदराबाद में कासमाबाद जे इलाइक़े नसीमनगर खां रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे दिलदार अली बलाल। सिंध जो पानी मथा खां असां बंदि करे वेठी आहे। हेठि सिंध जा वॾेरा जेके आहिनि ज़बरदस्ती पंहिंजा धिका हणियो आम ग़रीब माण्हू खे पाणी ॾियण लाइ तयारु कोन्हनि। लाड़काणे जहिड़े इलाइक़े में जिते कॾहिं पाणी जी खोट कोन रही उते बि हाणे माण्हुनि खे सारियुनि जो बेज़ारो जेको सुकी वियो आहे, माण्हुनि वटि पाणी पीअण जो कान्हे। हेठि लाहौर में बदीन ऐं ठटे जी हालत इहा आहे जो माण्हू अञा ताईं वाट पटे वेठा आहिनि त कॾहिं तो असांखे पाणी मिले जो असीं पंहिंजो को अबरो सबरो फसल पोखियूं। इहा ज़लालत ॿई सरकारूं गॾिजी बियूं कनि। हेठि सिंध जो वॾेरो करे पोइ जेको पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहे, मथे इमरान ख़ान जेको शायदि बंग पियो सुतो पियो आहे, उनखे का ख़बर कान्हे त सिंध जो पाणी कीअं रोकिबो वञे। सिंधियुनि खे तव्हांखे ख़बर आहे कि दीवार सां थो लॻायो वञे। वॾा महिरबानी सिंध हुकूमत खे, इमरान ख़ान खे, सभिनी खे इहो आहे असांजो अर्ज़ु आहे त असां सिंधियुनि खे दीवार सां न लॻायो वञे। ऐं बिहारी बंगाली उहे अचनि था, उन्हनि खे हर शइ मिले थी, असांखे सिंधियुनि खे कुझु बि नथो मिले। सिंधियुनि छो ईअं छो आहे? इन करे असांखे एहतिजाज असांजे सिंध में धारनि जी लोथ खे ते आंदो वञे थो। छाजे चवनि था त सभु पाकिस्तान, पोइ पाकिस्तान बि पंजाब बि आहे, सूबो बलोचिस्तान भी है, उन्हनि में उन्हनि खे छो नथा राइनि। अची सिंध सां हिन दुश्मनी कई आहे, असां कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। असांजी सिंध मां इहे धारिया कढिया वञनि। सिंध सां तमामु घणी ज्यादती आहे। चारों तरफ़ खां जहिड़ी जंग वारी हालत आहे। हिकिड़े पासे सिंध में मेरिट तबाह आहे, सिंधी नौजवाननि खे माण्हुनि खे हूअं ई रोज़गार कोन थो मिले। ॿिए तरफ़ सिंध जी ज़राइत तबाह आहे। ज़राइत तबाह थियण जे करे वॾी बेरोज़गारी आहे। नौकरियूं सरकारी उन्हनि खे थियूं मिलनि जिन वटि या त पैसा आहिनि या त वरी पीपलनि जी सिफ़ारिश आहे। जंहिं माण्हू वटि, जंहिं लोक वटि पैसा ऐं सिफ़ारिश न आहे उहो बेरोज़गार आहे। असां जेके बि सिंध जा ज़ुल्म पिया थियनि असां उहे बर्दाश्त न कंदासीं, असां विढ़ंदासीं। जेके मेन इशू आहिनि सिंध जा, जेके असां सां ज़ुल्म कयो आहे, पाणी बंदि, ज़मीनुनि ते कब्ज़ो, नौकरियुनि मां बेदख़ली, ॿारनि जी आमद, माना असां गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं, सिंध गवर्नमेंट खे चाहे वफ़ाक़ी ॿुधाइण था चाहियूं त तव्हां क़ौमी अवामी तहरीक मुकमल दीवार बणिजी असां सिंध लाइ विढ़ंदासीं। सिंध सां जेको बि ज़ुल्म कंदो असां उनखे बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे हेठि सिंध में। वॾेरा लुटेरा जागीरदार पीर मीर असांजे मथे जो सूर बणिजी विया आहिनि। सिंध जे वसीलनि ते काबिज़ आहिनि। असांखे हिसे जो पाणी नथो मिले। आबादगार हारी नारी सभु परेशान आहिनि। मथां वरी 12,000 मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो थो वञे। ज़मीनूं असां सिंधियुनि जूं ज़मीनूं आहिनि, जेके असांजे पोयरनि जूं ज़मीनूं आहिनि। सिंध ते हक़ हींअर आहे त सिंधियुनि जो आहे, कंहिं चोर लुटेरे पीर मीर जो हक़ न आहे। सिंधियाणी तहरीक जो हक़ आहे, क़ौमी अवामी तहरीक जो हक़ आहे। हिन जेके नस्ल दर नस्ल पैदा थींदा, सिंध ते हक़ उन्हनि जो आहे। असांजो मुतालबो अवल बि इहो आहे, आख़िर बि इहो आहे त सिंध में हाणे का बि गुंजाइश कंहिं धारे पीर मीर जी कोन्हे। एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा जी अबूरी ज़मानत में 25 सेप्टेम्बर ताईं वाद करे छॾी आहे। अदालत FIA ते कावड़ जो इज़हार कंदे जल्द खां जल्द जांच मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। मनी लॉन्ड्रिंग केस में अबूरी ज़मानत जो मुद्दो ख़त्म थियण ते अपोज़िशन अॻुवान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शरीफ बेकिंग कोर्ट में पेश थियो। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ रोस्ट्रम ते आयो ऐं बयानु ॾिनो त 1% जी करप्शन नाहे कई। FIA बि कूड़ो केस ठाहियो आहे। शहबाज शरीफ अदालत खे ॿुधायो त जॾहिं बि FIA मूंखे घुरायो पेश थियो आहियां। अदालत पुछाणो कयो त जेकॾहिं नेब जो केस बि आहे त अव्हां उन मामले खे आला अदालत में चैलेंज करे सघो था, जंहिं ते शहबाज शरीफ चयो त उन मामले खे अदालत में चैलेंज करण जो सोचे रहियो आहियां। अदालत जांच मुकमल न थियण ते FIA ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो।
मुल्क में कोरोना वायरस विघे 69 मरीज़ फौत थी विया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 64,053 कोरोना टेस्ट किया विया, जंहिं मां 3,980 कोरोना जा नवां केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त हाकारी केसिस जी शरह 6.21% रिकॉर्ड कई वई। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस विघे 69 फौतियूं थियूं आहिनि, जॾहिं त मुल्क में कोरोना विघे फौत थी वियलनि जो अंग 26,114 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त कोरोना केसिस जो गॾियल अंग 11,75,558 थी वियो आहे। दादू में पीर इलाही बख्श ला कॉलेज में सालियाने इम्तिहाननि दौरान अॼु ॿिए ॾींहुं बि शागिर्दनि इम्तिहान मर्कज़ ते तब्दीली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे आसिफ अली सुमरो। असल में सर ईअं आहे त पहिरें त जेको आहे सिंध यूनिवर्सिटी खे इहो करणु घुरिजे आहे त असांजो पीर इलाही बख्श ला कॉलेज आहे, असां हमेशह उते ई एग्ज़ाम ॾींदा आहियूं न, त उते एग्ज़ाम असांजा थियनि हा त वधीक बहितर आहे। हाणे कैंपस आहे, कैंपस में तव्हां ॾिसो 4 मस कमरा आहिनि, हिते कोविड जी सिचुएशन लॻी पई आहे, त हिते थोरो जेको आहे एनवायरनमेंट बहितर न आहे। ऐं हेतिरा तव्हां ॾिसो था एतिरा सॼा माण्हू आहिनि, कंहिंखे बि कोविड थी सघे थो न, कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे, इन करे असां त बाइकाट था कयूं त असांजो जेको आहे हिते जेको आहे पेपर न हुअणु घुरिजे। तालबो आहे सिधो ऐं सादो आहे। हिते टोटल कमरा आहिनि 5, शागिर्द आहियूं 350 खां 400। हिते मुकमल SOP जी ख़िलाफ़ वर्जी कई थी वञे। हीअ जेको 5 लहर आहे डेल्टा वेरिएंट जी, गवर्नमेंट हाणे अनाउंस कयो आहे NCOC त भाई तमामु ख़तरनाक आहे। इन सूरत में हिते 5 कमरनि में 400 शागिर्द कीअं वेंदा, कहिड़ी SOP ते कीअं अमल थींदो? हीअ वॾी ख़तरनाक सिचुएशन आहे। असांखे ख़दशा आहिनि पंहिंजी ज़िंदगियुनि जा, असांजे वालिदेन परेशान आहिनि त बाबा हीअ जेको रूम घटि आहिनि, शागिर्द घणा आहिनि। असांजो सिधो ई सादो मुतालबो आहे त असां हीअ जेको सेंटर आहे चेंज कयो। इन खां अलावा असांजो पंहिंजो ला कॉलेज आहे, पायलट स्कूल आहे, गवर्नमेंट डिग्री कॉलेज आहे, कमर्शियल कॉलेज आहे, पॉलीटेक्निकल इंस्टीट्यूट दादू आहे, ॿिया खोड़ सारा आहिनि। ज़रूरी न आहे हीअ आहे। हिते बाबा SOP जी मुकमल ख़िलाफ़ वर्जी थी थिए। जीअं असांजो जेको पुरअमन एहतजाज आहे उहो असां जेको सेंटर तब्दीली कयो आहे, कंहिं कैंपस यूनिवर्सिटी में कयो आहे, PIB ला कॉलेज मां बदिली करे। हिकिड़ी सियासी हिकिड़ी माना दुश्मनी आहे। ऐं जॾहिं त हिते कल्ह असांजे जेके ला जा शागिर्द आहिनि, जेके सुभाणे जज थींदा, सुभाणे वकील थींदा, सुभाणे पंहिंजे मुल्क जो माण्हुनि जो केस वठंदा, उनखे हितां झड़ती वरिती वई आहे। झड़ती ईअं वरिती वई आहे जीअं हू ला जा शागिर्द न बल्कि चोर हुजनि, बदमाश हुजनि, दहशतगर्द हुजनि। ऐं उन खां पोइ असांखे कोरोना जे करे हिते को बि फैसिलिटी कान्हे का। हिते हिकिड़ो टीचर पहिरियों जेको आहे सो फोत थी चुको आहे, ऐं अञा बि हुनजा जरासीम हिते हूंदा। हीअ सभु हीअ असांखे मारणु चाहिनि था, जंहिंजे करे असां इहो मुतालबो कयूं था पुरअमन तरीक़े सां त बाबा असांजो जेको सेंटर जेको आहे PIB ला कॉलेज उनखे मंज़ूरु कंदे उते असांखे इम्तिहान वरितो वञे। हिते का फैसिलिटी कोन्हे का। असांजो जेको प्रोटेस्ट आहे उहो पुरअमन आहे, ऐं पुरअमन जेसि तक असांजो मुतालबो मंज़ूरु कोन्ह थींदो हीअ जा असांजो जारी रहंदो। असीं सुप्रीम कोर्ट में वञी सघूं था इन मसइले जे लाइ जेको आहे सो। नाज़रीन, ही हुयूं इन वक्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।